एक ॿी अहम ख़बर खां के आगे कई पिया सिंध हाई कोर्ट हॉक्स बे में रहंदड़ ॻोठाणनि खे ज़मीन अलाट करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। जेके भी ॻोठाणा उते रहनि था उन्हनि जी सर्वे करे उन्हनि खे ज़मीन अलाट कई वञे। अदालत सिंध सरकार के DHA खे ज़मीन अलाट करण खां बि रोके छॾियो। अदालत पारां ॻोठ आबाद जे मेंबर ऐं बोर्ड ऑफ रेवेन्यू खे सर्वे करण जो हुकुम, DC माड़ीपुर AC मुख्तियारकार ऐं ॿियनि खे बि रहियल ॻोठनि जी सर्वे करण जो हुकुम। अदालत ईंदड़ ॿुधनीअ ताईं ॻोठाणनि खे हिरासा न करण जो बि हुकुम ॾेई छॾियो। अदालत बोर्ड ऑफ रेवेन्यू खां ॼाणायल ज़मीन जो रिकॉर्ड तलब करे वरितो। मुख्तियारकार, ॻोठ आबाद, बोर्ड ऑफ रेवेन्यू ऐं DHA जूं रिपोर्ट्स किथे आहिनि? अदालत में ॻोठ आबाद वारनि रिपोर्ट पेश करे छॾी। हॉक्स बे ते ॼाणायल ज़मीन ते 58 ॻोठ आबाद आहिनि। बोर्ड ऑफ रेवेन्यू जो चवणु आहे DHA खे ज़मीन अलाट करण ते पाबंदी आहे। नए हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर ज़ुल्फी चांडियो। जी ज़ुल्फी, अॼु सिंध हाई कोर्ट में हॉक्स बे जी 6000 एकड़ ज़मीन DHA खे ॾियण वारे मामले जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत ॻोठनि जी सर्वे करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। अदालत ॻोठाबाद जे मेंबर, बोर्ड ऑफ रेवेन्यू, DC माड़ीपुर, AC मुख्तियारकार ऐं ॿियनि वास्तेदारनि खे रहियल ॻोठनि जी सर्वे जो हुकुम ॾिनो आहे। अदालत चयो त जेके बि ॻोठाणा उते रहनि था उन्हनि जी सर्वे करे उन्हनि खे ज़मीन अलाट कई वञे। अदालत ईंदड़ ॿुधणी ताईं ॻोठाणनि खे हिरासा न करण जो पिणु हुकुम ॾिनो आहे। अदालत बोर्ड ऑफ रेवेन्यू खे ॼाणायल ज़मीन जो रिकॉर्ड तलब करण जो हुकुम ॾिनो आहे। मुख्तियारकार, ॻोठाबाद, बोर्ड ऑफ रेवेन्यू, DHA जूं रिपोर्टूं किथे आहिनि? अदालत हुकुम कयो। अदालत में ॻोठाबाद वारनि रिपोर्ट पेश करे छॾी आहे। हॉक्स बे ॼाणायल ज़मीन ते 58 ॻोठ आबाद आहिनि। बोर्ड ऑफ रेवेन्यू जे वकील जो मौक़िफ़ हुयो DHA खे ज़मीन अलाट करण ते पाबंदी आहे। ही शहीदनि लाइ ज़मीन वठनि पिया। बोर्ड ऑफ रेवेन्यू जो मौक़िफ़ हुयो। अदालत बोर्ड ऑफ रेवेन्यू जे वकील खां पुछाणो कंदे चयो त का अलाटमेंट कई आहे, अवां जवाब कॾहिं जमो कराईंदा? जस्टिस अमजद सातो चयो तव्हां 6000 एकड़ ज़मीन DHA खे ॾेई रहिया आहियो, अव्हांखे त का ख़बर ई न आहे। अदालत चयो त DHA खे ज़मीन अलाट करण ते पाबंदी आहे त पोइ DHA खे कीअं ज़मीन अलाट करे रहिया आहियो? सरकारी वकील चयो त ही ज़मीन शहीदनि लाइ ॾेई रहिया आहियूं। जस्टिस अलाउद्दीन पवन चयो त तव्हां ग़रीबनि खे ॾियो, हिननि खे छो था ॾियो? अदालत सिंध सरकार खे DHA खे ज़मीन अलाट करण खां रोके छॾियो आहे। अदालत अकबराई वारी रिपोर्ट तलब कंदे ॿुधणी 6 हफ़्तनि लाइ मुलतवी करे छॾी आहे। जी ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी ज़ुल्फी अपडेट करण लाइ।